चकर कुछ सोच त कर मैं वीडियो में गाल कंदासीं उन मर्द मुजाहिद जे बारे में जेको हिकु सिंध जो बहितरीन फनकार हुयो। दोस्तों अॼोके वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में मुकम्मल डिटेल तव्हांखे ॾींदासीं त जलाल चांडे वारा पाण में घणा भाइर हुया ऐं उन खां अलावा इन्हनि भाइरनि में जलाल चांडे ई छो फनकार थियो ऐं उन खां अलावा जलाल चांडे जो पहिरियों कलाम कॾहिं रिलीज़ थियो ऐं कहिड़ो उहो कलाम हुयो ऐं जलाल चांडे जे ॻोठ जो अॻु में नालो छा हुयो। जॾहिं जलाल चांडियो पॉपुलर थियो त पोइ उन ॻोठ जो नालो छा रखियो वियो। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो उहो फनकार हुयो जिन्हनि खे माण्हुनि कॉपी करे बि खोड़ सारा माण्हू जेको आहे सो पॉपुलर थिया सिंध में ऐं उन जी रुगो नक़ल करे बि जेको आहे सो कामयाबु थिया। दोस्तों हिकु वीडियो तव्हांजे आॾो रखंदासीं, बिल्कुलु नंढो वीडियो आहे, उहो तव्हां ॾिसी ऐं तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त जलाल चांडियो जॾहिं मक़बूल फनकार थियो सिंध जो त पोइ उन में खोड़ सारा माण्हू आर्टिस्ट जेके मिखरी कंदड़ आर्टिस्ट हुया उन्हनि जलाल चांडे जी मिखरी करे जलाल चांडे वांगुरु टोपी निराड़ ते रखे मुछूं वॾियूं नकुली हणी ऐं ॻाइणु जेको आहे सो स्टार्ट कयो ऐं उन्हनि खे बि तव्हां हींअर सोशल मीडिया ते ॾिसंदव त तमामु घणा व्यूज़ मिलनि पिया ऐं तमामु घणा माण्हू ॾिसनि पिया। त दोस्तों जलाल चांडे वारा पाण में टे भाइर हुया ऐं जलाल चांडियो ई हिकिड़े खे ॻाइण जो तमामु घणो शौक़ु जाॻियो ऐं जलाल चांडे जा जेके ॿिया भाइर हुया उहे ज़मींदार हुया ऐं उहे पंहिंजी ॿनी ॿारीअ जो कमु कंदा हुया। जलाल चांडियो ई हिकिड़ो वाहिद फनकार थियो जिन्हनि खे तमामु घणो शौक़ु हुयो ॻाइण जो ऐं फनकार थियण जो। दोस्तों जलाल चांडे बि तमामु घणी इज़त कमाई ऐं शोहरत कमाई सिंध में ऐं उन खां अलावा जलाल चांडे जो जेको ॻोठु हुयो असुल हूअं त ॿिया मुख़्तलिफ़ नाला हुया उन ॻोठ जा। हालांकि जलाल चांडियो ॿहिराड़ी जो रहाकू हुयो लेकिन जलाल चांडियो जॾहिं ॻाइण जी तरफ़ जॾहिं फनकार थियो सिंध जो त पोइ लॾे करे मोरे में जेको आहे सो शिफ्ट थियो, मोरे शहर में रहंदो हुयो ऐं जलाल चांडे जो जेको ॻोठु हुयो उहो जलाल चांडे जे नाले सां मशगूल थी वियो ऐं उहो जलाल चांडे जे नाले सां पोइ वरी सॾिजणु लॻो। दोस्तों जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में जेको पहिरियों कलाम ॻायईं उहो इहो कलाम ॻायईं त अॼु सुञाणी छो नथो उहो ॾिहाड़ो यादि कर। दोस्तों उहो पहिरियों एल्बम हुयो जलाल चांडे जो ऐं पहिरियों सॉन्ग हुयो जेको तमामु घणो सिंध में मक़बूल थियो ऐं उन खां पोइ जेको आहे सो केस्टन कंपनी वारनि जलाल चांडे खे ॻोल्हणु स्टार्ट कयो ऐं जलाल चांडे जो पासो अची वरितऊं। दोस्तों इहो कलाम जलाल चांडे PTV ते ॻायो हुयो। पहिरियों सॉन्ग जॾहिं जलाल चांडे रिलीज़ कयो त इहो PTV ते लाइव हलायो वियो, पूरे पाकिस्तान में ॾेखारियो वियो PTV ते ऐं जलाल चांडियो तमामु बहितरीनु आवाज़ कढी ऐं इन कलाम खे जॾहिं ॻायो त तमामु घणो जेको आहे सो मक़बूलियत मिली पोइ जलाल चांडे खे ऐं तमामु घणो पोइ सिंध में पॉपुलर थियो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।